जीवन कुमार सा हिंदुनि सां जीवन कुमार सा हिंदुनि जी शहदादकोट जे हिंदू पाड़े में 5 ॾींहं अॻु 6 क्लास जे शागिर्द 11 सालनि जे मासूम ॿारु शिवम पुट महेंद्र खे ॿिनि जवाबदारनि पारां ज़बरदस्ती दुकान तां अगवा करे ख़ाली ओताक वारी जॻह ते वञी ॾाढाई जो निशानो बनाइण ऐं उन्हनि खे हिन वक़्त ताईं इंसाफ़ फराहम न करण लाइ हिंदू बिरादरी शहदादकोट ऐं शहदादकोट जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि शहरनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे कोटू मोटू चौक ते पहुची एहतिजाजी टेंट लॻाए धरणो हंयो वियो। इन मौक़े ते शहर जे सियासी समाजी ऐं हिंदू बिरादरी अॻुवाणनि भावनदास मोटवाणी हुबदार मीरजत कामरेड उर्स सिरो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम मढ़ियो आहे त 5 ॾींहं अॻु ॾाढाई जो निशानो बणियल शिवम कुमार खे हिन वक़्त ताईं पुलिस पारां इंसाफ़ न मिली सघियो आहे। हिननि इल्ज़ाम लॻायो आहे त शहदादकोट ए सेक्शन पुलिस जवाबदार गिरफ़्तार खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मराहतूं ॾेई ऐं केस खे लय मिटे करण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। हिननि इहो बि इल्ज़ाम मढ़ियो आहे त केस में मुलविस ॿिए जवाबदार खे हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न कयो वियो आहे। शहरनि घुर कई आहे त मासूम शिवम खे इंसाफ़ फराहम करण लाइ वस वारा अमलदार कोशिशूं वठनि, ॿी सूरत में सनद एहतिजाज मुतालबनि जे हासिलात ताईं जारी रहंदो। साले कोसो इबरत न्यूज़ शहदादकोट।